ज़हनी परेशानीअ जे क़ैद मां निजात। भलीकार साथियो, हर माण्हूअ जी ज़िंदगी में अहिड़ा लम्हा ईंदा आहिनि जॾहिं सभु कुझु साॻियो हूंदो आहे, पर दिलि ख़ाली ख़ाली लॻंदी आहे। ॻाल्हाइण ते दिलि न कंदी आहे, मुस्कुराइण विसरी वेंदो आहे। ईअं लॻंदो आहे ॼण अंदरि किथे ऊंदहि वेही रही आहे। ईअं थियणु आम ॻाल्हि आहे, पर जेकॾहिं उहा हालत ॾींहं, हफ़्तनि या महीननि ताईं हलंदी रहे त उहा डिप्रेशन जी निशानी थी सघे थी। डिप्रेशन हिकु अहिड़ो अहसासु आहे जेको ख़ामोशीअ सां अंदरि खे खाईंदो रहे थो, पर उहा ॻाल्हि वाज़े आहे त उन खे ख़तमु करण जा रस्ता बि मौजूदु आहिनि ऐं उन्हनि मां हिकु असराइतो रस्तो आहे रोज़ानो आदतुनि जी तब्दीली। जॾहिं असां रोज़मर्रा जी आदतुनि में नंढड़ा मुस्बत क़दम शामिल करियूं था त दिमाग़ नवां रस्ता ठाहिण शुरू करे थो। साइंसी तहक़ीक़ुनि मुताबिक़ दिमाग़ में न्यूरोप्लास्टिसिटी नाले हिकु खूबी आहे जेका दिमाग़ खे ॿीहर तरबियत वठण जी सलाहियत ॾिए थी। इन जो मतिलबु इहो थियो त असांजो दिमाग़ जीअं बि महसूसु करे पियो उहो बदिलजी सघे थो, जेकॾहिं असां ॼाणे वाणे उन लाइ माहौल ठाहियूं त। सुबुह सवेर जाॻण ऐं हल्की रोशनीअ में कुझु मिंट गुज़ारणु हिकु तमामु सादो ऐं असराइतो क़दम आहे। सिज जे कुदरती रोशनी जिस्म जी अंदरूनी घड़ीअ खे रीसेट करे थी, जेका असांजे मूड ऐं एनर्जी खे सुधारे थी। उन सां गॾु रोज़ानो थोरो वक़्तु हलणु या हल्की वर्ज़िश करणु जिस्म में एंडोरिफिन नाले कुदरती केमिकल छॾींदो आहे, जेको मूड खे बहितर करे थो ऐं अंदरि जे दबाव खे घटाए थो। ज़िंदगी जे लाहनि ऐं चाढ़नि में सभ खां अहम शइ आहे पाण सां मुहबत सां पेश अचणु। रोज़ कुझु मिंट पाण लाइ कढणु, ख़ामोश वेहणु, चांहि पीअणु या फ़क़ति पंहिंजे साह ते ध्यानु ॾियणु अंदरूनी अमन लाइ बेहद ज़रूरी आहे। अहिड़नि आदतुनि सां इंसान पाण सां जुड़ियल महसूसु करणु शुरू करे थो। हिकु ॿी ख़ूबसूरत आदत आहे राति जो सुम्हण खां अॻु महिरबानीअ बाबति सोचणु। रोज़ 3 शयुनि लाइ शुक्रगुज़ारी करणु, भली उहे नंढड़ियूं ॻाल्हियूं छो न हुजनि। उहे अमल दिमाग़ खे मुस्बत सोचनि जी आदत सेखारीनि था ऐं उहे ई अमल ज़िंदगी जी ख़ूबसूरती खे ॿीहर महसूसु करण जो सादो पर ताक़तवर रस्तो बि आहिनि। ऐं सभ खां अहम ॻाल्हि, कंहिंसां पंहिंजा अहसास वंडणु, दिलि जो भार ऐं बोझ ज़बान ते आणणु, कंहिं भरवसे वारे माण्हूअ सां ॻाल्हाइणु डिप्रेशन जे वज़न खे अधु करे छॾींदो आहे। ख़ामोश रहणु अंदरि खे ॻारे थो, पर ॻाल्हाइणु निजात ॾियारे थो। डिप्रेशन अहिड़ी शइ न आहे जेका राति विच में ख़तमु थी वञे, पर जेकॾहिं रोज़ जी आदतुनि में नंढड़ियूं शऊरी तब्दीलियूं आणियूं वञनि त उहा ऊंदहि आहिस्ते आहिस्ते रोशनीअ में बदिलजी सघे थी। दोस्तो, ज़हनी परेशानी या डिप्रेशन का कमज़ोरी न आहे, नई शर्म जी ॻाल्हि आहे। उहा हिकु हालत आहे जंहिंखे सम्झी क़बूल करे ऐं नंढनि आदतुनि सां तब्दील करे सघिजे थो। अव्हां जे अंदरि जेका तवानाई, कुवत ऐं उमेद आहे उहा बेमिसाल आहे। अॼु ई फ़ैसिलो करियो त तव्हां हर ॾींहुं सिर्फ़ु हिकु नंढो क़दम खणंदव ऐं उन्हनि क़दमनि सां डिप्रेशन खे न सिर्फ़ु रोकींदव पर ज़िंदगीअ खे ॿीहर मोहबत भरियो नओं रुख ॾींदव। जेकॾहिं तव्हांखे कंहिंजी मदद जी ज़रूरत आहे त भरवसे वारे कंहिं इंसान सां ॻाल्हायो। अव्हां अकेला न आहियो ऐं असां हमेशह तव्हांजे संग आहियूं, सदाईं गॾु।